घुरो पाण वरी वाणन खां बीठा घुरन, भीलन खां बीठा घुरन, मेघवाल खां बीठा घुरन, कादियानी खां मिर्जाई खां बीठा घुरन पिया। असुल मुंहिंजा दोस्त हिन जो मूल मतो ॾोकड़ आहे, ॾोकड़ खपे। असीं चवंदा आहियूं त ॾोकड़ असांजे लाइ का ज़रूरी शइ कान्हे का। तूं मुहम्मद अरबीअ जी दामन वठ, दुनिया तुंहिंजे पुठियां डोड़ंदी वतंदी। असांजा उस्ताद सही ॻाल्हि कंदा हुआ, हिकिड़े फ़क़ीर जी निमाज़ पे क़ज़ा थी। साईं उस्ताद मौलाना मोहम्मद साले सही रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जन्नत नसीब फरमाए, दरगाह शरीफ पीर जे ॻोठ वारा फरमान पिया, फ़क़ीर जी ट्रिप वरी पई क़ज़ा थे, हिकिड़े खूह ते वियो कि पानी कढा, वुज़ू कयां, जल्दी कयां त निमाज़ पढ़ां, सिज गुॾ चढ़ में हुजे, देर थी वई फ़क़ीर खे। डोल पियो हो, उहो यकदमि रसो ॿधी लाथई, छुलकाए छुलकाए हीअ जो खणी ॿाहिरि कढियईं त हीरनि मोतियुनि सां भरिजी आयो। वरी खणी लाथई, हाँ हीरन के छा कयां, वज़ू खपे। वरी ॿीहर छुलकाए छुलकाए कढियईं, वरी जो खणी कढे त माणक मोती लालण सां भरिजी आयो। ॿ टे दफ़ा चईं, खूह खे चईं, मूंसां मश्किरूं न कर, मुंहिंजो सिज थो लहे, निमाज़ थी क़ज़ा थे। वरी टियों दफ़ो लाथई त वरी बि सोन हीरा मोती भरिजी आया। यार छा कयां, हे त रुॻो हीरा था, न करे हिकिड़ो बीठो को मुंहुं जहिड़ो कि हेॾिया हेॾिया हेॾिया। मूंखे चईं वारो कर पाणी त कढी ॾे। पानी जो छुलकाए खणी कढा त पानी निकिरी आयो। चई हाणे निकिर त ठाही त सही हो, इन्ही सां निकिर न त ठाही। मासां थी मस्करू करे, ख़ुदा जो कसम अल्लाह जो वली धूड़ में हथ विझंदो आहे त धन थी पवंदो आहे। अरे नबी जा गुस्ताख बेअदब तो छा मुस्तफ़ा खे सम्झो आहे। अल्लाह जे महबूब करीम जे ज़ात बाबरकात लाइ ऐलान कंदो थो अची, हिन पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त रसूलुल्लाह खां पोइ ॿियो नबी अची सघे थो। तव्हांजो छा कीदो आहे, रसूलुल्लाह खां पोइ नबी ईंदो? हथ मथे खणी चओ त न, मोहम्मद खातमन नबीयीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो, मा कान मुहम्मदुल अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीयीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुझो प्यारो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आखिरी नबी आहे, उन खां बाद में क़यामत ताईं ॿियो को नबी को न ईंदो, न को अची सघंदो। चओ चओ, ॿियो को न ईंदो, न को अची सघंदो। पर हिननि देवबंदनि पंहिंजे किताब में लिखियो आहे, मौलवी कासिम नानोतवी पंहिंजे किताब तहज़ीरुन नास में माज़ अल्लाह लिखे थो त रसूलुल्लाह खां बाद में जेकॾहिं को ॿियो नबी अची बि वञे त बि ख़ातमियत मुहम्मदी में फ़र्क़ु न ईंदो, ॿियो नबी अलाह आणे त आणे सघे थो। पर ईअं बि नऊज़ बिल्लाह लिखियो अथनि, अल्लाह खे ताक़त आहे, हिकिड़ो मुहम्मद छा किरोड़े मुहम्मद बनाए त बनाए सघे थो। असां चवंदा आहियूं न, अल्लाह हिकिड़ो मुहम्मद बनायो आहे, ॿियो न बनाईंदो। चओ चओ चओ, ॿियो मुहम्मद ॾाढे, चओ ॿियो मुहम्मद न ईंदो, हिकिड़ो मुहम्मद आयो आहे। ही था चवनि किरोड़े मुहम्मद अल्लाह बणाए सघे थो। मां थो चवां, अल्लाह जो वाइदो आहे, इन्नल्लाह ला युख़्लिफ़ुल मीआद। अल्लाह जॾहिं वाइदो कयो आहे त मुहम्मद आख़िरी नबी आहे त पोइ ॿिया छो आणींदो? आणींदो आहे ये आणींदो त चइबो अल्लाह वाइदे ख़िलाफ़ आहे। अल्लाह वाइदे ख़िलाफ़ चओ नाहे, अल्लाह वाइदे ख़िलाफ़ नाहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वाइदो थो करे त मुहम्मद ख़ातमुन नबिय्यीन आहे। जेको ख़ातमुन नबिय्यीन आहे त ॿियो नबी न ईंदो, ॿियो नबी न ईंदो त इहो चवणु ग़लति आहे त किरोड़े मुहम्मद अची सघनि था। मुंहिंजा दोस्त, मालूम थियो त हिननि वहाबिन जो अक़ीदो कुफ़रियो अक़ीदो आहे, काफ़िरनि वारे अक़ीदे खां बि बदतरीन अक़ीदो हिननि जो आहे। ऐं हिन मुल्क में फितनो रुगो हिननि पैदा कयो आहे, जहिड़ा हिननि पैदा कया। अॻे असांजा बुज़ुर्ग निमाज़ जी, रोज़े जी, हज जी, ज़कात जी ॻाल्हि करे मसइला ॿुधाए हलिया वेंदा हुआ। ही बेअदब पैदा थिया, जन यारीअ जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं, उर्स जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं, नबीअ जे इल्म जे ग़ैब जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं, हुज़ूर जे इख़्तियारनि जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं, औलिया अल्लाह जे फैज़ मज़ारात ते वञण जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं, नवां मज़हब पैदा कयूं। पोइ जॾहिं नवां फितना पैदा थिया त असांखे दिफ़ा करणु लाज़िम आहे, हक़ जो कलमो चवणो पइजी थो वञे। हू गिला कंदा हल, असां मुहम्मद अरबीअ जो शान बयानु कंदा आहियूं।
अबा सच ॿुधाए नबी जी तारीफ़ आ त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे, इहा तारीफ़ आ। हुजूर सही फरमाइंदा इन्नी अरा माला तरौन व इन्नी अस्माउ माला तस्माऊन। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइंदा खुदा पाक जो कसम आ जो कुछ मां मुहम्मद ॾिसंदो आहियां सो तव्हां कोन ॾिसंदा आहियो, ऐं जो कुछ मां मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधां थो सो तव्हां कोन ॿुधंदा आहियो। मालूम थो त मुस्तफ़ा जी समात बि वसी आ त बसारत बि वसी आ। अॼु टडड़नि जे ॻोठ ते बि मुंहिंजे मदीने वारे मीर जी निगाह आहे। याद रखजा अॼु साईं तोखे ॾिसनि था, अॼु महबूब करीम जी निगाह तुंहिंजे मुंहिंजे मथां आहे। अॼु हुजूर खे ख़बर आहे त कहिड़ा आया आहिनि, कहिड़ा वेठा आहिनि, कहिड़ा ॿुधनि था पिया। पर मुंहिंजा दा सभु ॿुधण वारा बि सचाईअ सां कोन ईंदा आहिनि, के जासूस थी ईंदा आहिनि। महबूब उन्हनि खे बि सुञाणे थो। सम्झो था न सही। ॿियो न रुगो तव्हां पंहिंजे भर में ॾिसंदा वञो, थोरो थोरो विढ़बो कोन, चइबो कोन, मारबो कोन, पर भाड़े भुते खे अखि मां कढी छॾियो। हा न साईं, कहिड़ा बि हूंदव, हिकिड़नि जा मुंहं गुलाब जहिड़ा, ॿियनि जा बूथ वरी जुलाब जहिड़ा, हिकिड़ा पिया बहकंदा ख़ुशि पिया थींदा, महबूब जो शान पिया ॿुधंदा, ॿियनि जे बूथ ते ट्रिप हरी वसंदी वेंदी। ऐं मुंहिंजा दोस्त दुआ कर शन ख़ुदा मदीने वारे साईं जी मोहब्बत नसीब फरमाए। हाणे इहा ॻाल्हि यादि रखिजो त हे रुगो 11 12 उर्स मीलाद जी ॻाल्हि कान्हे, बल्कि वहाबिन सां असांजो इख़्तिलाफ़ ज़मीन आसमान जे फ़र्क़ जेतिरो आहे। हिननि जा अक़ीदा कुफ्र जा, अहले सुन्नत जमात जा अक़ीदा आहिनि इस्लाम वारा। हे जंहिं ॻाल्हि खे शिरक चवंदा आहिनि, अल्हम्दुलिल्लाह शिरक न आहे, उनजो सबूत क़ुरान हदीस मां आहे। आओ त मां तोखे 2 टे ॻाल्हियूं अल्लाह ताला जे क़ुरान मां ॿुधायां, तोखे ख़बर पइजी वञे त शिरक छाखे चइबो आहे, तौहीद छाखे चइबो आहे, रिसालत छाखे चइबो आहे। शिरक ऐं तौहीद खे सम्झी वञनि त तमामु ज़मीन आसमान जेतिरी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे शर ख़ुदा तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल करे। दुरूद पढ़ त मां तोखे ख़ुदा जे क़ुरान जो फ़ैसिलो ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बाबा थका त न आहियो न? कुझु मिड़ई थका हो पक। अल्लाह ख़ुशि कंदो। चओ आमीन। मुंहिंजा अदा हाणे हिकिड़ो मसइलो मूंखे ॿुधायो, वाइदा त घणा ई ॿुधा अथव और मसइला बि ॿुधायो। अदा मारींदो जीआरींदो केरु आहे? वरी ॿीहर चओ तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मौत हयाती कंहिंजे हथ में? ॾाढे चओ मौत ज़िंदगी कंहिंजे हथ में? हुव युहयी व युमीत। अल्लाह ताला जो क़ुरान फरमाईंदो आहे जीआरींदो बि मां आहियां त मारींदो बि मां आहियां। केरु जीआरींदो मारींदो? पक। चओ अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो आहे। हाणे ॿी आयत ॿुधो, अल्लाह जो नबी हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम, अल्लाह ताला जो क़ुरान तो फरमाए इन्नी अख़लुक़ु लकुम मिनत्तीन कहैअतित तैर फअनफुख़ु फ़ीहि फ़यकूनु तैरम बिइज़्निल्लाह। हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी आहे। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ुरान शादी थो जे हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो मां चीकी मिट्टी ॻोहींदो आहियां, चीकी मिट्टी ॻोहे लताड़ींदो आहियां, लताड़े हुनखे पिनोड़ो बनाईंदो आहियां, पिनोड़े बनाइण खां बाद में उन मिट्टीअ जा पखीअ जी शक्ल बनाईंदो आहियां। अल्लाह जो नबी फरमाए थो फ़अनफुख़ु फ़ीहि, पोइ मां पंहिंजे लाइ थो चवे मां ईसा उन पखीअ जे ठहियल सूरत मिट्टीअ वारीअ में फूक ॾींदो आहियां। छा ॾींदो आहियां?
उसे छाती पवंदा चदो फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह मां ईसा नबी जे फूक जण सां हो मिट्टी जो पिंडोड़ो पखी थी उडामी हलियो वींदो खालिक केर पर ईसा तो जे अखलुको मां भी खालिक थींदो आया पगड़न जे गोठ जे परे पासे वारा वहाबिया बुधायो अल्लाह भी खालिक ईसा भी खालिक कुरान थो चवे खुदा शिरक तो सेखारे जा चो न अल्लाह चवे मां भी खालिक ईसा चवे मां भी खालिक पैदा करण वारो अल्लाह ईसा अलैहिस्सलाम चवे तो मां तो पैदा कया और मुझा प्यारा दोस्तों बी गाल मजे जी गाल बुधाया अञा अल्लाह जो नबी मजेदार गाल तो फराए उन्नब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम मां ईसा नबी के इहा भी ताकत जो अवा घरा मानी खाई इंदा हो मुझे कचहरी में अची वेंदा हो वो मां ईसा नबी तवा के इहो भी बुधाइंदो आया तो छा खाई आया हो छा घर रखी आया आयो मां के कड़ी खबर तवा गोठो लाड़ करने वाला छा खाई आया नए देरे वाला छा खाई आया जेको खाई आया हो पेट में थव वो तो खबर आ मत तफसीर मदारक वारे लिखियो आ ईसा अलैहिस्सलाम नंढड़ो हो सारे गोठ जा बारड़ा जेके हुन जे हम उम्र हा अब हिक जेड़ा रांदियूं खेॾंदा हन न ईसा अलैहिस्सलाम जा संगती गोठणा अचिया गोठ जा बारड़ा अची ईसा अलैहिस्सलाम सां रांदि खेॾनि तो उन पंहिंजे साथनि खे चवे दीन मोहम्मद जी साईं तो वारी मां पेटीअ में गुड़ लिकाए रखियो थी वरी बे के चयो गुलाम कादर जी से तो जे अमड़ मिस्री रखी थी तो जे मां फुला रखिया थी तो जे भेड़ फलानी शे रखी थी बार जो घर वजन त माधाण अम्मा गुड़ दे अब्बा कोने मायूं से तोड़े भली टप में अब्बा कुरान जो कसम खैर लगो तो अब्बा कदियूं हन न सही वजन जो खैर जो घर में बार त माधाण सुभान अल्लाह वरी बारन के त दस पक्को मिललो जे अमड़ चे मां के कुरान जो कसम आया फलाने तौरे ते इंजील जो कसम कुछ भी कोने बार चवे अम्मा फलाने पेतीअ जे फलानी कुंड में गाढ़ी गोथरी में जो पईया मां चवे इनखे बिना कहीं बुधायो अची गोठ में गाल सजे गोठ में हली सुभान अल्लाह चो अञा ॾाढे चो सुभान अल्लाह दोस्तों अजीजो आखिरकार गाल खुली पई कीअं गाल खुली सभिनी चयो त ॿारनि खे रोकियो इनखे ॾसे थो त ईसा नबी ॾसे थो हाणे सॼे ॻोठ जा ॿार गॾु करे वेड़े हिकिड़े खणी कोठी में बंदि कयो ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इंतजार कयो कोन आया ॿार पाण सिधो उन्ही ॻोठे जे मथां वञी बीठा ॿारड़ा काढे के कढो त रांदि खे सोचींदा हलिजो कोठे में छा आहे हाज़ा खनाज़ीरुना छो त ईसाई मुंहिंजा दोस्तो उन ज़माने में खिंज़ीरनि खे पालींदा हुआ खिंज़ीरनि खे ॾुहंदा हुआ धारींदा हुआ ईसा अलैहिस्सलाम के टारण जे लाइ कूड़ हणी चयूं हिन कमरे में असां पंहिंजा खिंज़ीर बंदि कया हन ॿार असांजा किन्हनि खे तूं भली ॿिए हंधि हलियो वञ हिते कोन्हनि खे नंढड़े ईसा अलैहिस्सलाम जे ज़ुबान मां निकिरी थो वञे जे खिंज़ीर हन त खिंज़ीर हूंदा दर जो खणी खोलनि त सॼे ॻोठ जा ॿार खिंज़ीर हिकिड़ो बि माण्हूअ जी शकल में कोन्हे सभई समझी विया त असां अल्लाह जे महबूब नबीअ सां कूड़ ॻाल्हायो आहे हुनखे असां ग़लति चयो आहे तंहिंजे करे अल्लाह ॾमिरजी पियो आहे पंहिंजे नबीअ जे ज़ुबान खे ख़ुदा रद्द कोन कंदो आहे अल्लाह जो नबी हा कंदो आहे त हा थी वेंदी आहे न कंदो आहे त न थी वेंदी आहे ख़ुदा जे नबीअ जी ज़ुबान में पावर हूंदो आहे तंहिंजे करे हाणे ईसा खे राज़ी कयूं साईं ग़लती माफ़ थिए असांजो ॾोहो आहे हिते असांजा ॿारड़ा हा असांजा बचड़ा हा पुटड़ा हा असां तोसां ठगी पे कई
कई खिंजीर कोन हा ॿारड़ा हा। ईसा अलैहिस्सलाम नबी आ, नबी रहमत जो घर हूंदो आ। अल्लाह जो नबी फरमाए थो जे खिंजीर न हा ॿारड़ा हा त भला ॿार थी वेंदा, दरजो खोलियो त ॿार निकिरी आया। सॼे पाकिस्तान जा वहाबी देवबंदी गॾु कयो, चई ॾेखारणी आहे। उन्हनि जे ज़ुबान में ताक़त आहे न? अल्लाह जे नबीअनि वलीअनि जे ज़ुबान में ताक़त चओ आहे। अल्लाह जे वलीअनि जे ज़ुबान में ताक़त आहे, नबीअनि जे ज़ुबान में ताक़त आहे। उहो नबी सगोरो थो फरमाए उनब्बिउकुम बिमा ताकुलून वमा तदखिरून फी बुयूतिकुम। अलाह पंहिंजे घरनि में जेको जो बचाए रखी आया हो उहा बि मूंखे ख़बर आहे, छो त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हाणे मूंखे ॿुधाई वाह बि चवंदा त ग़ैब जी ख़बर अलाह खे आहे, ईसा कीअं पियो ख़बरूं ॾे? वाह बि चवंदा त ख़ालिक़ अल्लाह वा, ईसा कीअं पियो चवे मां ख़ल्क़ींदो आहियां? कुरान ॿुधो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे लाइ फरमायो आहे इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे त मुंहिंजो शान आहे मेराज वारी हदीस में इन्नहु हुव समीउल बसीर। मां रब समीउ बि आहियां, बसीर बि आहियां, ॿुधंदड़ बि आहियां, ॾिसंदड़ बि आहियां। पर हेॾो वरी पंहिंजे लाइ इहा चई वरी माण्हूअ जे लाइ थो फरमाए वजअलनाहु समीअन बसीरा। इंसान खे बि मां रब करीम जे ज़ात बाबरकात समीउ बि बणायो आहे त बसीर बि बणायो आहे। पता नहीं माना ताला जो कुरान शिरक तो सेखारे। इंसान भी समी बसीर, अल्लाह भी समी बसीर। अल्लाह ताला पंहिंजे लाइ फरमायो इन्नहु हुवल गफूरुर रहीम। ॿिए हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो अल्लाह ताला पंहिंजे बाननि जे लाइ रऊफ़ भी आहे त रहीम भी आहे। इहा सिफ़त रऊफ़ रहीम अल्लाह पाक जी आहे। पर वरी ॿिए पासे ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए थो लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए मां रब भी रऊफ़ुर रहीम आहियां त मुंहिंजो मिठड़ो मुहम्मद भी रऊफ़ुर रहीम आहे। पोता जी माना त शिरक सेखार चओ अल्लाह शिरक न सेखारींदो आहे। ज़ोर सां चओ अल्लाह शिरक खां झलियो आहे। अल्लाह से फरमाए इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। शिरक वॾो ज़ुल्म आहे। ला तुशरिकू बिल्लाह। अल्लाह सां कंहिंखे शरीक न बनायो। पोइ भला जेकॾहिं अल्लाह सां शरीक न बनाइजे पोइ शिरक जूं ॻाल्हियूं कीअं? अल्लाह बि गफ़ूर रहीम, मुस्तफ़ा खे बि रऊफ़ रहीम ठाहे। अल्लाह बि ख़ालिक मालिक पैदा करण वारो। ईसा बि चवे इन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन कहयत तैर। अल्लाह बि आलिमुल ग़ैब। ईसा बि चयो नब्बिउकुम बिमा ताकुलून वमा तदखिरून। मां बि ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहियां। हाणे मूंखे ॿुधाए त कीअं? रब ताला फरमाए मां भी समीउ बसीर आहियां। इंसान खे भी समीउ बसीर मां बनायो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो पोइ कहिड़े नमूने सां असांखे सम्झ पवे त शिरक छाखे चइबो आहे, तौहीद छाखे चइबो आहे। बसि थोरी ॻाल्हि आहे, ॿिनि अखरनि में तव्हां सम्झी वेंदो। मुंहिंजा दोस्त शिरक तॾहिं हुजे जॾहिं असांजो अक़ीदो हुजे त रऊफ़ रहीम हुजण, इल्म ग़ैब हुजण, ख़ालिक हुजण, ख़ल्क़ण इहो पंहिंजे कुवत ताक़त सां पाण हुजे त पोइ इहो अल्लाह पाक खां सवाइ ॿिए जे लाइ मञणु शिरक आहे। पर जे इहो अक़ीदो रखिजे त इहे सभई ताक़तूं अल्लाह पाण पंहिंजे बाने खे ॾींदो आहे त शिरक कोन थींदो। छो त ॾियण वारो केरु आहे? ॾाढे जो ॾियण वारो केरु आहे? अल्लाह ताला जे थो त शिरक आहे कोन। मुंहिंजा दोस्त शिरक शराकत मां वरितल आहे। शिरक शराकत मां वरितल आहे। शराकत जी माना हिकु जहिड़ो हुजणो, कमियत में, कैफ़ियत में, सिफ़त में, हक़ीक़त में, ज़ात में। जेकॾहिं उन जहिड़ो मञई त पोइ शिरक आहे। असां चवंदा आहियूं अल्लाह ताला आलिमुल ग़ैब आहे। चओ असांजो अल्लाह हो
रसूलुल्लाह ला कोन चवंदा हो त रसूलुल्लाह आलमुल गैब असां चवंदो आलमुल गैब खुदा जी ज़ात आ पर रसूलुल्लाह के अल्लाह ताला गैब जो इल्म ॾिनो चओ चओ मुस्तफ़ा के खुदा गैब जो इल्म हकीकत में जियारण मारण वारो अल्लाह आ चओ हकीकत में जियारण मारण वारो अल्लाह जे कुदरत सां जियारण वारो ईसा नबी भी आहे कंहिंजी कुदरत सां मुंहिंजा दोस्तो अदीज़ो हकीकत में बेड़ा तारण वारो अल्लाह आ पर मुंहिंजा ताजे अल्लाह जो वली पीरान पीर दुआ घुरे त दुआ सां अल्लाह खे मिंठ कंदो आ अब्दुल कादर जी दुआ क़बूल थींदी आ बुढ़ा बेड़ा तरी वेंदा आहिनि शिरक नाहे छाजे करे जो पीरन जो पीर भी खुदा जे दरबार में अर्ज़ कंदो आ अल्लाह ताला पंहिंजे बाने जी दुआ के कबूल फरमाईंदो आ हकीकत में तारींदो अल्लाह आ पोइ जे अल्लाह तारींदो आ ऐं अल्लाह जे वलीअ जी दुआ कबूल कंदो आ मुंहिंजा प्यारा दोस्त पोइ शिरक थींदो ई कोन को छाजे करे त अल्लाह पाक जे ज़ात जी कुदरत चइबी आ नबीअ जो मौजज़ो चइबो आ वलीअ जी करामत चइबी आ करामत भी हक़ आ मौजज़ो भी हक़ अल्लाह जी कुदरत भी जेको कुदरत जो मुनकर आ सो भी काफर आ जेको मौजज़े जो मुनकर आ सो भी काफर आ जेको करामत जो मुनकर आ सो भी काफर आ जे ईसा अलैहिस्सलाम बिना पीउ जे माउ जे पेटा ॼमे माउ आ पीउ कोन्हे त इनखे अल्लाह जी कुदरत चइबो आ छा चइबो आ ॾाढे जो छा चइबो आ ॾाढे चओ छा मां पैदा थियो मां जे पेटा छा मां पैदा थियो अबो आहे से पर जे भला अल्लाह जो नबी सालिह अलैहिस्सलाम दुआ घुरे जबल फाटे ॾाची निकिरे गोरो ॼणे खीर हुजे कुदरत वारी ॾाची 4-5 किलो खीर हुजे ऐं हीअ जेका हज़रत सालिह अलैहिस्सलाम जे दुआ सां जबल मां ॾाची पैदा थी आहे हिकिड़े थण मां खीर पियो वहे ॿिए थण मां माखी पई वहे टे थण मां शरबत पियो वहे थोड़ा मजा मौजादा थधे पानी जी नहर पई वहे हज़ारे माण्हू सुबह खां शाम ताईं ॾुहनि ॾाची ओगर वरायूं बीठी आहे खीर खुटे ई कोन इहा नबीअ जो मौजज़ो चयो नबीअ जो ॾाढे तो नबीअ जो अल्लाह जी कुदरत भी बरहक आ नबीअ जो मौजज़ो भी बरहक आ वलीअ जी करामत भी बरहक आ मुजादा बगदाद जो शहर आ चओ सुभान अल्लाह बगदाद वारनि काफ़रनि जी आदत हूंदी हुई जेकॾहिं का माई शादी कंदी हुई उन्हनि जे रस्म रवाज मुताबिक़ निकाह खां पोइ माईअ खे हलवे जो थाल भरे ॾींदा हुआ त बुत खाने मां फेराए खणी सौण करे मोटी आ त पोइ तबरुक करे विरहायूं इहा हमेशह खां रवाज हूंदो हो बगदाद जा हिंदू काफ़र जेके हूंदा हुआ उहे हलवे जो थाल भरे शादीअ वारे राति माईअ खे ॾींदा हुआ माई बुत खाने मां फेराए मोटे खणी पोइ वरी पाण में विरहाए खाईंदा हुआ ॻोठ में हिकिड़ी काफ़िराणी माई अध चरी आ उन्हीअ खे थाल ॾिनो त फेराए आ उनखे सम्झ कान पई बुतनि खे पई चवे खा हुन जे ख़्याल में त खाईंदा आहिनि उन न खाधो वरी ॿिए खे चई टे खे चई कहीं बुत न खाधो बा बुत खाईंदा आहिनि साईं मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद साहब अल्लाह जन्नत नसीब फरमाए फरमाईंदा कि मां मुरादाबाद पढ़ंदो हुउसि मुरादाबाद हिंदुस्तान में आहे मदरसे मां निकिरी चे हिकिड़े ॼाणे ॿाहिरि वियासीं मंदर हो तालिबनि जो ख़ाली ॾिसूं हली कि मंदर ये खाली पियो हो दर दरियूं बि भॻा पिया हुआसीं कि असांजो ॾिठो हिकिड़ो कुतो हलंदो आयो अचण सां जी टंग खणी बुत जे मथां पेशाब काई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मां दिल में सोचियो त कीअं गुमराह थिया आहिनि हिंदू काफ़िर बुत परस्त जेको कुते खे मुटण खां नथो रोके सघे सो हिननि जो ख़ुदा किथां आहे मुंहिंजो ख़ुदा बेनियाज़ आहे चओ असांजो अल्लाह पाक आहे ॾाढे जो असांजो अल्लाह ख़ैर उहा माई सभिनी जेके बुत खाने में 10-15 बुत पिया हुआ थाल सभिनि जे आॾो फेराए फेराए कंहिं बुत न खाधो उहा चरड़ी ई न सही दिल में सोचई त ॿियनि खां खाईंदा आहिनि माखऊं कावड़ियल आहिनि रोईंदी पोइ हिते मोटी आहे
थाल मथे ते रोंदी पई अचे, हाय हाय मुंहिंजो माबूद मूंखां कावड़जी वियो, मुंहिंजो अलाह मूंखां कावड़जी वियो। हाय मुसलमान तुंहिंजे हाल ते हिंदाणी आ काफ़िराणी आ, बुत खे सम्झे थी त कावड़जी वियो आहे त हुनखे दुख थी पियो आहे। तूं पंहिंजे वाहिदुल कहार खे राज़ी कोन थो करी पियो, कॾहिं अखियुनि मां ॻोढ़ा कोन वहाई त मुंहिंजो अलाह मुंहिंजे मथां राज़ी थी पवे। बहरहाल जीअं जो ॿाहिरि आई साम्हूं पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी अचे पियो, माईअ खे रोंदे ॾिठई। मुंहिंजा अदा रोंदनि खे अलाह वारा खिलाईंदा आहिनि, रोंदनि खे अलाह वारा रिझाईंदा आहिनि। पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी उन माईअ खे चयो आहे, ओ मुंहिंजी पाड़ेसराणी काफ़िराणी छो थी रोए? चई क़िबला मां कुटी खणी वई हुयसि, हलवो खणी वई हुयसि बुतखाने में, असांजे अलाहनि न खाधो आहे, ॿियनि खां खाईंदा आहिनि, मूंखां न खाधो, मूंखे दुख थी पियो आहे। अब्दुल कादिर जीलानी फरमाइनि था, हलिया मूंसां गॾिजी जंहिंखे चवे तंहिंखां खाराए ॼाण। सुभान अल्लाह था चओ। माई ख़ुशि थी पई, हल अॻियां पीरनि जो पीर आहे, पुठियां उहा हिंदुनि जी माई आहे। बुत खाने में जंहिं महिल मुंहिंजा अदा हिंदू वेंदो आहे त बुतनि जे आॾो झुकंदो आहे, पर जंहिं महिल अल्लाह जे वलीअ जा कदम पिया त बुत झुकनि पिया। फ़र्क़ु आहे या न आहे? काफ़िर वञे त बुतनि जे आॾो झुके, अल्लाह जो वली वञे त बुत झुकी सजदा कनि। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाया, हाणे जेको चवी तंहिंखे खाराइजाए। हिकिड़ो सभिनि में जेको वॾो सीटियल हो, वॾो चई इन्ही खे खाराए। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि थाल खणी चई खा। हाणे बुत कीअं खाईंदो? ॾेखारणो आहे, वरी ॿीहर चऊं खा, कोन खाधई, वरी फरमायो टियों दफ़ो खा, न खाधई, पाण जूतो लाथो, जूतो मुबारक लाहे, थाल अॻिते करे ठकाव खणी वञे, मथे में कढायूं खा। खुदा पाक जो कसम आहे, करामात जे किताबनि में लिखियल आहे, गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैहि जो मोचड़ो लॻंदो हुयो, ओ पत्थर जो बुत ॿिन्ही हथनि सां शुरू थियो, हड़पूं गड़पूं छड़पूं सॼो थालो खाई। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाया, हाणे त बस ख़ुशि थी न सही, तेसीं इज्जत सां न खाधई, बेइज्जतो थी खाधई, इज्जत सां खाए हा त सुठो हो। पाण फरमायो त इज़त या ज़िल्लत बहरहाल खारायो मां साण तूं वञ। हीअ असीं हाणे कुॾंदी टपंदी ख़ुशियूं कंदी अचे त मुंहिंजो हलवो खाधई, थाल ख़ाली माइटनि खे ॾिनी, माइट जो हलवो चई खाराए आई आहियां, चरी थी आहे छा खाईंदा ई न आहिनि, सदियूं गुज़रियूं असां खां कोन खाधऊं। चई हलो त मां वरी तव्हांखे ॿीहर खाराए ॾेखारियां, मूंखे नुस्ख़ो अची वियो आहे। चओ सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, अॻे हिकिड़ो थाल हो, हाणे 15 थाल सभु कंहिं घरनि में थाल भरिया, उहा आग में चरी शुरू थी आहे, पोयां ॿिया शुरू थिया आहिनि। जंहिं महिल बुतखाने में पहुता, उहा चए पई त हिनखे थी खारायां, थाल खणी चए थी खा। हाणे बुत किथां खाए, खाराइण वारो त जवान ॿियो हो। माईअ चयो त खा, वरी बि न खाधई, टियों दफ़ो थी चए खा, न त सॾु थी कया अब्दुल कादिर जीलानीअ खे। अरे मुझे पीर जड़ो कंजो पीर नया, मुझे पीर जड़ो कंजो पीर नया, दर खोड़ मगर दस्तगीर नया, दर खोड़ मगर दस्तगीर नया। सुभान अल्लाह त चओ। और गौसल आज़म जा मुरीदो ॾाढो सुभान अल्लाह चओ। मुझे पीर जड़ो कंजो पीर लया, सभई चओ मुझे पीर जड़ो कंजो
पीर लया दर खोड़ मगर दस्तगीर लया दर खोड़ मगर दस्तगीर नया। गौसल आज़म जिलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्द, ये सारी रूह ज़मीन जे मथा आसमान छायो पयो आ। पीरान पीर फरमाइंदो रूह ज़मीन जे मुरीदन जे मथा बि मुंहिंजो हथ ईअं आ। लाड़काने में होजे, रते देरे में होजे, शाहपुर में होजे, लाहौर में होजे, बगदाद में होजे, हिंदुस्तान में होजे, अजमेर में होजे, दिल्ली में होजे, दखन में होजे। गौसल आज़म जिलानी फरमाइंदो आ असां वलियन जे हथ के खुदा ताला फरमाया व यदहुल्लती यबतशु बिहा, अल्लाह जे वलियन जो पंहिंजो हथ न हूंदो आ। रब चवंदो आ वलियन जो हथ मां थी पवंदो आ जैसा पकड़ींदा हल। तंहिंजे करे अल्लाह जो वली गौसल आज़म फरमाए तो मुरीद घबराए न, सॾण तुंहिंजो कमु आ त पहुचणो मुंहिंजो कमु। चओ मुंहिंजे पीर जहिड़ो कंजो पीर नया, मुंहिंजे पीर जहिड़ो कंजो पीर नया, दर खोड़ मगर दस्तगीर नया, दर खोड़ मगर दस्तगीर नया। गौसल आज़म फरमाइंदा लौ कान मुरीदी बिल मशरिक़ व अना बिल मग़रिब व कशफत औरतहू लसतरतहा, मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते हुजां, मुश्किल अची वञेसि सॾु कंदो त पहुची वेंदोसां। असां ॻाल्हि कयूं, असां सुन्नी ॻाल्हि कयूं न त पीरा न पीर बेड़ो तारियो त हिननि जा मौलवी चीखूं कनि, रड़ियूं कनि, अड़े ज़ुल्म अल्लाह मोड़े। साईं मौलवी साहब बदरदीन थो चवे त पीरान पीर तारे, अब्दुर्रहीम शरीफ थो सेखारे, पर मां थो चवां अंधा हलिया असांजी ॻाल्हि न मञ। पंहिंजे पीर मौलवी अशरफ अली थानवी जो किताब इफ़ाज़ात यौमिया तव्हां लिखियो आहे। अंधा लिखंदा बि तव्हां हो, छपींदा बि तव्हां हो, विकिणंदा बि तव्हां हो, ॾोकड़ बि तव्हां वठंदा हो। असां ख़रीद करे रुगो दांगी तव्हांजे मुंहं ते माईंदा आहियूं। अचो त मां तव्हांखे ॾेखारियां। मौलवी अशरफ अली थानवी चयो आहे हिकिड़ो ॿेड़ो न, पीरान पीर कई ॿेड़ा तारिया। केर थो चवे चो अशरफ अली, चो केर थो चवे अशरफ अली थानवी वहाबी, वो तो चवे त हिकिड़ो ॿेड़ो तव्हां हिकिड़ो था ॻाल्हि कयो। गौसल आज़म कई ॿेड़ा तारिया। अल फज़्लु मा शहिदत बिहिल आदा, हक़ कोई सच उन्हीं के चइबो आहे जो दुश्मन भी शाहिदी ॾे। अदा हा हो न सही, दुश्मन भी मञे त सची ॻाल्हि आहे। ख़ुदा जो कसम आहे मौलवी अशरफ अली थानवी त ॿी बि ॻाल्हि लिखी आहे। लिखे थो पियो हिकिड़ो माण्हू मरी वियो, क़ब्र में मलाइक आया, पुछनिसि पिया मन रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे, वमन नबीयुक, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, वमा दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। अबा क़ब्र में पुछाणो थींदो या न? ॾाढी ॻाल्हि आहे, पुछाणो थींदो। पुछाणे जे टाइम ते जेके मलाइक ईंदा आहिनि तन खे चइबो आहे मुनकिर ऐं ॾाढे चओ। बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो जमल वीचारी माई ससु ही क़ब्र में वई, मकरार फिरी आयुसि, दुआ घुरई ओ मौला मां तुंहिंजे पुनहल जी अमानत आहियां, मूंखे हिन ज़ालिम बदूअ खां बचाए। जहां ज़मीन फाटी पई आहे, माई लही वई आहे, क़ब्र में वई आहे, मुनकिर नकीर अचनि था। भिटाई साहब फरमाए थो मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, उभो उधी तन खां पुनहल पुछाई त इदा अदा इतां ई को ॾिठो असां थो पुनूअ जो। माईअ जे लिखे ते मुनकिर नकीर न आहिनि, मुंहिंजे पुनहल जो पैगाम खणी आया। अची इज़राइल मलकुल मौत, अची इज़राइल सुती जाॻाई ससु ही, चओ सुभान अल्लाह। अची इज़राइल सुती जाॻाई ससु ही, पर पई ड्रोड़ा ए दलील त पुनहल माण्हू मोकिलियो। जंहिंखे जेको दिलि भर यादि हूंदो आहे त मरण घड़ी बि उहो यादि हूंदो। मूंखे कॾहिं इन पासे वञणु थींदो आहे जिथे माईअ ससु जी क़ब्र आहे,
मुंहिंजा दा लसबेले वारे रस्ते ते ॻोठ जो नालो आहे विंदुर। छा आहे नालो साईं? उन विंदुर जे भर में माईअ जी क़बर आहे, मां उते वियो आहियां। जमल क़बर फाटी आहे, अंदर वई आहे, पुन्हू पैर खई आयो आहे, बकरार वेठो आहे, अबाहे हेड़े आरे पारे औरत जे अंदर लही वई आहे। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए पो जो पुन्हल मथां बीठो आहे त अंदरों आवाज पियो अचे, पुन्हू आओ पे ही सोढ़ी बा इमम नहीं, हितड़े बाग बहार या ॿिया मेवा मंझे ई, उठो नूर नबी करीम जो जा सरहा सभे ई, पो केच ख़बर पे ई त पुन्हू ससुहीअ गॾियो। दोस्तो अजीजो पुन्ह लब दुआ घुरी आ, ज़मीन फाटी पई आ, पुन्हू बमाई ससुईअ सां मिली वियो आ, ओ मुंहिंजा दा क़बर ताईं कंदी वई अबाणा अबाणा। जंहिंखे जेको यादि हूंदो आ उहो ई मरण महिल यादि ईंदो आ। अशरफ अली थानवी थो चवे पियो, माण्हू मरी वियो आ, क़बर जे हवाले आ, पुछनि था मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक, तुंहिंजो रब कहिड़ो, तुंहिंजो नबी कहिड़ो, तुंहिंजो दीन कहिड़ो? ओ क़बर वारो पियो चवे, अदा मूंखे रब जी ख़बर नाहे, नबीअ जी ख़बर नाहे, मूंखे दीन जी ख़बर नाहे, बस एतिरी ख़बर आहे त मां मिस्कीन अब्दुल कादर जीलानी जा कपड़ा धोंदोसि। मां पीरान पीर जो धोबी आहियां, पीरान पीर जे ख़िदमत में हूंदोसि, मूंखे त ॿी का बि ख़बर कान्हे का। दोस्तो अजीजो मलाइक ख़ुदा जे दरबार में विया, या अल्लाह हिकिड़ो बानो आयो आहे, अजीब बानो आहे, पुछोसि था रब कहिड़ो, पुछोसि था नबी कहिड़ो, पुछोसि था दीन कहिड़ो? असांखे का वर्दी कोन थो ॾे, चवे थो त मां अब्दुल कादर जीलानी जो मुरीद आहियां, उन जो धोबी आहियां। रब्बुल आलमीन फरमायो, मलाइक जेको मुंहिंजे अब्दुल कादर जीलानी के सुञाणे तंहिंतां बि पुछाणो माफ़। छो त अब्दुल कादर मूंखे सुञातो आहे। कंहिंखे सुञातो आहे? ॾाढे चो ज़ोर सां। कंहिंखे सुञातो अथई? हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह सुञातो आहे रब खे। रब थो चए जेको मांखे सुञाणे, उन मुंहिंजे सुञाणंदड़ खे जंहिं सुञातो तंहिंतां बि पुछाणो माफ़। तॾहिं असां सुन्नी चवंदा आहियूं त वलियन खे सुञातो त बि बेड़ा ई पार, औलिया अल्लाह जी दामन वरतव त बि बेड़ा ई पार। मता चओ त अब्दुल रहीम हथरादू ॻाल्हि ठाही आहे, ॿुध क़ुरान। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। मां अल्लाह जो ख़ौफ पैदा कयो ऐं मुंहिंजनि सचनि बाननि जी सोहबत अख़्तियार कयो त तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे वलियनि जी दामन नसीब फरमाए, हिन बेअदबनि खां बचाए। जिहाद 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 रुगो पैसनि जे पुठियां, हे साईं तालिबान हन, हे साईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जैश मोहम्मदिया, हे लश्कर तैबा है। बाबा हलो अफगानिस्तान, हलो अफगानिस्तान। अबा सच ॿुधा त अफगानिस्तान वारा काफ़र हन या मुसलमान हन? हथ मथे खणी चओ मुसलमान हन, ॾाढे चओ मुसलमान हन। छा मुसलमान मुसलमान सां विढ़ियो जिहाद आहे? ॾाढे ॻाल्हायो। मां तव्हांखे रसूलुल्लाह जी हदीस थो ॿुधायां ऐं मुल्हनि खे चैलेंज थो कयां, मुंहिंजा दा मुंहिंजी ॻाल्हि खे को ग़लति साबित करे त मां 10 लख रुपया इनाम ॾियांसि। हिन जे पीउ खां बि ताक़त न आहे जो अब्दुल रहीम जी ॻाल्हि खे ग़लति साबित करे। मुंहिंजे रसूलुल्लाह फरमायो आहे, जॾहिं मुसलमान मुसलमान सां विढ़ंदो आहे त मुसलमान मरण वारो बि दोज़खी, मारण वारो बि दोज़खी। साहबनि पुछो, या रसूल अल्लाह, जेको मारे थो उहो त दोज़ख में वेंदो जो मुसलमान मारे, हुन कहिड़ो ॾोह कयो? पाण करीम ने फरमाया त हू जेको मरी वियो आहे, उन मरी वञण वारे जी नियत बि हुनखे मारण जी हुई। सम्झो ॻाल्हि आहे न? हुन जी बि नियत ही हिनखे मारिया, हिन जी नियत आहे हुनखे मारिया। पोइ ॿई जॾहिं हिकु ॿिए खे न मारण जी नियत करे वेहण आया, पोइ मरंदो त हिकिड़ो न सही। पोइ जेको मोह हुज़ूर से फरमाइनि था बुरे इरादे जे करे ॿई दोज़खी हन। तंहिंजे करे असां चवंदासीं मुस्लमान खे न विढ़ायो। अफ़गानी असांजा भाउर हन, असांजा मुस्लमान हन। उहा पार्टी आहे त बि मुस्लमाननि जी आहे, जे होॾो ॿी पार्टी आहे त बि मुस्लमाननि जी आहे। उन खे फ़ासलिहू बैन अख़वैकुम, अल्लाह जो क़ुरान थो चवराए, उन भाइरनि में सुलह करायो, वेढ़ायो न। जेके हितां भर्ती करे जंग जे लाइ मोकिलनि था उहे पाण बि दोज़खी हन।
उन के मोकिलन था से भी दोज़खी आहिनि, जेके हितां मोकिलन था से भी जहन्नमी आहिनि, जेके उते वञी मरदा उहे भी जहन्नमी आहिनि। जिहाद आहे कोन जे जिहाद आ त कश्मीर जो जिहाद आ, जे जिहाद आ त हिंदुस्तान सां जिहाद आ, जे जिहाद आ त फलस्तीन सां जिहाद आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अफगानिस्तान सां जिहाद कोन्हे, हे मुल्लर रुगो पैसनि फबाइण जे लाइ धंधो ठाहियो आहे। दुआ कर ख़ुदा ने लानती टोले खां असांखे बचाए छॾे। चओ आमीन, ॾाढे दो आमीन। हाणे त वरी ख़ुदा पाण में लॻाई अथनि। अखबार में पढ़ो था न गानो साईं ॿुधाइनि हण जो हणी कराची में त 6 वहाबी चट शियन दबियुनि, हे वरी कावड़ बाग हण जो हणी मकान में त 15 वरी मवाली चट। ॿिन्ही खे ख़ुदा पाण में वेड़ाए छॾियो। सुन्नत जमात वारनि जो मुहाफ़िज़ अल्लाह चओ आमीन। आहे न मुहाफ़िज़ अल्लाह, पर असां जहिड़े ते चओ या मुड़ुस थी वेह या मुड़ुस जे पाड़े थी वेह, हाँ न सही, या मुड़ुस तुझे पीर पीरा मुर्शिद मेरा। वाह सचल सरमस्त पीर वीचारो को दरिया हवा तहां के वेझो आ। पीर पीरा मुर्शिद मेरा नाम ॿुधे जंज टुटन ज़ंजीरा। वाह सचल सही, चओ भला मूंसां गॾिजी पीर पीरा मुर्शिद मीरा। ॾाढे पीर पीरा मुर्शिद मीरा नम ॿुधे जंज टुटन ज़ंजीरा। कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोले भर दिया। सुभान अल्लाह त ॾाढे चओ। कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोले भर दिया, यार दी घड़ोले भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ यार दी घड़ोले भर दिया। असांजो इहो बि अक़ीदो आहे यारां को जो नहीं मनेंदा। महबूब जे साहबनि जा आशिको चओ सुभान अल्लाह। यारां को जो नहीं मनेंदा, कहिड़ा यार? महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधिया पाक गली। यार गोला नबी महे सर्व मरी संज करे। हाँ न सही, वाड़े फ़कीर तुंहिंजा झर झग में महबूब जे नात जा नारा हा। तो महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल लधिया पाक गली। चश्मन ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली। साहबा खे मनीदा हो न, तो यारां को जो नहीं मनेंदा। गाल वॾी आहे, यार सभु न सही। अबू बकर यार, उमर यार, उस्मान यार, अली यार, ताबई यार, पीरान पीर यार, कलंदर यार, भिटाई यार, सभई मुझे महबूब जा गुलाम आहिनि या न। तो यारां को जो नहीं मनेंदा, सचल ॿिन्ही खे कुटको कढियो आहे। तो यारां को जो नहीं मनेंदा मुफ़लिस ते मफ़ऊल रहेंदा। समझी विया हूंदव, वधीक चवण जी ज़रूरत कान्हे। तो यारां को जो नहीं मनेंदा मुफ़लिस ते मफ़ऊल रहेंदा। तर्क तिन्हा को कर दी हाँ यार दी घड़ोले। हाणे थकाओ चओ भला तर्क तिन्हा को कर दी हाँ यार दी घड़ोले, यार दी घड़ोले भर दी हाँ भर दी तह दिल भर दे हाँ यार दी घड़ोले भर दे हाँ। तो राफ़िज़ हाफ़िज़ कॾा न थी वे, जेको पीरान पीर जो दुश्मन आहे सो क़ुरान जो हाफ़िज़ थींदो ई कोन। राफ़िज़ी खे क़ुरान यादि थींदो ई कोन। राफ़िज़ हाफ़िज़ कॾा न थी वे, ना वलीउल्लाह ते मूतू जीवे। साख सची मैं भर दी हाँ यार दी घड़ोले, साख सची मैं भर दी हाँ यार दी घड़ोले भर दी हाँ। जो तो हाय दामाद अली दा उमर, तो सुभान अल्लाह।
वाह जो गाल करे है दामाद अली दा उमर कलसूम बीबी दा शोहर कर दी बात खबर दी हाँ यार दी घड़ोले भर दी हाँ यार दी घड़ोले भर दी हाँ बरदी तहदल भर दी हाँ यार दी घड़ोले भर दी हाँ। अल्लाह से इंशाअल्लाह तमाम साके वलियन जी सहाबन जी मुस्तफा जी दामन नसीब फरमाए अहल बैत जी मोहब्बत नसीब फरमाए। मुझा दोस्तों दुआ घुरो अल्लाह से टगड़न जे गोठ ते रहमत वसाए। मां ब दफ़ा कोन अची सघियोसि वीचारनि वॾा प्रोग्राम रखिया हा पर आहे सभु अल्लाह जे हथ में बाबा कंहिंजे हथ में आहे पर जे तक़दीर में अॼु अचणो हो त अॻे कीअं अचां मां वस घणो ई कयो पर ॿई दफ़ा इत्तिफ़ाक़ कयो त जो बीमार थी पियुसि। माण्हू ताला छा सम्झंदा हूंदा कुझु बि न सम्झो बसि ईअं सम्झो त ख़ुदा जी मर्ज़ी ही। अल्लाह ताला वरी मूंखे ख़ुशी आहे जो अॼु पंहिंजे वाइदे निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई पर भला जे ख़ुदा जी अॼु बि मर्ज़ी न हुजे हा त ख़ुदा जी मर्ज़ी आहे। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हांजा असांजा मियां सिकंदर जा असमतुल्लाह जा उन्हनि जे वाल साहब जा ऐं उन्हनि सां जेके बाह ॿेली आहिनि सभिनि जा बेड़ा पार फरमाए। साईं मौलाना बदरुद्दीन साहब हिननि जो वॾो हमदर्द बाह ॿेली आहे ही तव्हांजे नारकाणे ज़िले खे खयो बीठो आहे। दुआ कयो ख़ुदा ताला अहले सुन्नत जे आलमनि मशाइखनि जूं ज़िंदगियूं दराज़ फरमाए उन्हनि जे सदके रब्बुल आलमीन तव्हां असांजा बेड़ा पार करे। हाणे ॻाल्हि रहिजी वई त वापार कहिड़ो आहे बसि उहो ॿुधा पोइ दुआ करे ॿुधायो न भाउ। अल्लाह ताला फरमाए थो वापार ही आ तुमिनून बिल्लाहि व रसूलिही रब तो चए मुंहिंजे मथां ई मुंहिंजे रसूल ते ईमान आणियो चो सुभान अल्लाह। रब ये चवे न रुगो माखे मञो रब तो फरमाए न तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम पंहिंजा माल पंहिंजूं जानियूं रब जे राह में ख़र्च कयो ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून इहो तव्हां जे लाइ भलो आहे। मौला पोइ छा मिलंदो रब फरमाए थो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम महबूब मुहम्मद करीम ते ऐं मुंहिंजे मथां जॾहिं ईमान आणी त ॾोह बख़्शे छॾींदोसां वयुदखिलुकुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार अवां जे लाइ जन्नतूं मां तयार करे छॾियूं हल जंहिंजे हेठां नहरूं थियूं वहनि तव्हांखे जन्नत जागीर करे ॾेई छॾींदुसि व मसाकिन तय्यबतन तव्हांजे लाइ भलियूं मारियूं हल। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो व उखरा तुहिब्बूनहा इन खां सवाइ ॿियो जेको बि घुरंदो मुस्तफ़ा जे सदके ॾींदो वेंदोसां। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हांखे असांखे इहो वापार करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन वापार में अल्लाह सी घाटो न विझे असांखे कामयाबी नसीब फरमाए। पंहिंजे हबीब जे सदके ख़ुदा तव्हां जूं असां जूं सभिनी ईंदड़नि जूं हाज़िरियूं क़बूल फरमाए। विख विख जो रब अजुर अता फरमाए। दिल त चवे थी अञा ॿुधायां पर 3:45 थी विया आहिनि ज़ोहर जी नमाज़ पढ़णी आहे अञा ॿुधायां वहा पर हाणे नमाज़ पढ़ूं ख़ुदा जो फर्ज़ आहे। रब्बुल आलमीन जल जलालहु अमन वालो छो तव्हांखे असांखे महबूब जे सदके महबूब जे मदीने जो दीदार कराईंदो। बसि हिकु ॿ चिठड़ियूं आहिनि साईं लिखियूं आहिनि साईं कोन लिखियूं आहिनि ॿियनि लिखियूं आहिनि उनजो जवाबु ॾियां पोइ दुआ ख़ैर जी। चिठी ही आहे साईं जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर नाज़िर आहिनि त पोइ चओ फिल्मूं बि ॾिसंदा आहिनि नऊज़ बिल्लाह सब चो नऊज़ बिल्लाह अदा समझो न यानी ही वहाबी था चवन त हाज़िर नाज़िर आहे त माना ज़रूर सिनेमा में भी हूंदो काथे भी हूंदो सिनेमा में भी हूंदो पोइ तव्हांजी माना तव्हां नबी लाइ इहो अक़ीदो था रखो त सिनेमा में फिल्म थो ॾिसे। हाणे मां तव्हांखे सवलो जवाबु ॾियां अदा हेॾे निहारियो तवज्जो कयो सुवाल जो जवाब यादि कजो न जे वरी ॿीहर तव्हां हे चिठी मूंखे न ॾिजो छो त जवाबु हिकिड़ो दफ़ो ॾिबो आहे 100 दफ़ो कोन ॾिबो आहे। जेकॾहिं तव्हांखे सुवाल जो जवाबु अॻे ई आयल आहे त अब्दुर रहीम छो ॿुधाए साईं मौलाना बदरुद्दीन छो ॿुधाए तव्हां जवाबु सिखी छॾियो तव्हां ई दांगी घुमायो न हेॾे ॾिहारियो अबा कुते जो ख़ालिक़ केरु आहे ॾाढे चओ मिरूअ जो ख़ालिक़ केरु आहे
पक मलाइकन जो खालिक केरा, काबे अर्श जो खालिक केरा, पक रिछ भोले ऐं बांदर जो खालिक केरा। हाणे हेॾे ॾियारियो जेकॾहिं दुआ घुर्जे, ओ अल्लाह, ओ खिंज़ीर जा खालिक, ओ कुत्ते जा खालिक, ओ गॾह जा खालिक, मुझी दुआ कबूल कर। सच बुधा इहो ठीक आ या इए चइजे, ओ मुझे मिठे मोहम्मद जा खालिक, मुझे बैतुल्लाह जा खालिक, ओ वलियन गौसन कुतुबन जा खालिक। अबा गाल त सच्ची आ न, हुआ भी पर हूं चवण अल्लाह जी बेअदबी आ, हीअ चवण में अल्लाह जो अदब आहे या नाहे? कुत्ते जो खालिक केर, खिंज़ीर जो खालिक केर, पर चइबो सही, चओ न ॾाढे चओ, चइबो न। मुंहिंजा दोस्तो असां रुगो ईअं था चऊं त मोहम्मद करीम हाज़िर नाज़िर आ। चओ मोहम्मद करीम हाज़िर नाज़िर आ, अल्लाह जे अमर सां हाज़िर आ। असां वधीक वज़ाहत कोन था कयूं, अल्लाह जे लाइ बि चऊं था अल्लाह हाज़िर नाज़िर आ। अल्लाह जाथे काथे आ, अल्लाह पंहिंजे कुदरत सां हाज़िर नाज़िर आ। मोहम्मद करीम खे अल्लाह पाक पंहिंजे कुदरत सां हाज़िर नाज़िर कयो आ। पर इहे कोन चइबो त अल्लाह काकूस में बि आहे। चइबो ॾाढे चइबो अल्लाह काकूस में आहे, चइबो अल्लाह हुसैनीमा में आहे, चइबो न। असल में हे टोलो आहे बेअदबन जो, तंहिंजे करे ॻाल्हि ॻोल्हींदो ई बेअदबी वारी आ। चओ त बेअदब ते ख़ुदा जी लानत हुजे, चओ बेअदब ते ख़ुदा जी। ओ अंधा लानती, तू भली मथो हण, महबूब जे हाज़िर नाज़िर खे तू ख़त्म नथो करे सघे, मुस्तफ़ा खे ख़ुदा हाज़िर नाज़िर कयो आहे। बाक़ी सैनी माउ फिल्म जी ॻाल्हि करे तू इहो बेहयाव, पंहिंजी बेहयाई ज़ाहिर कंदो आहे। मुंहिंजे मोहम्मद करीम जे ज़ात जी बेअदबी न कर। वहाबी हिकिड़ो कोई आ, उहो थो चवे त हुज़ूर खे उलूम खमसा जो इल्म नाहे। अबा थियो ई कोरी त तंहिं ते कहिड़ी मयार आहे, कोरी मत थोरी, पर जे सुन्नी आ त बेड़ा ई पार। जे भला हुजे बि कोरी वरी हुजे वहाबी त पोइ पाण सम्झो था। तोखे चिबरा कहिड़ी ख़बर उलूम खमसा जी? तो वारनि मोल उनखे ई लाड़काणे, सखर वारनि खे ख़बर कान, उनखे वठी आ, उनखे सेखारिया। तोखे चिबरा कहिड़ी ख़बर पवंदी? उलूम खमस माना 5 इल्म। मोहम्मद करीम खे त काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म ॾिनो आहे। अबा खम्स माना 5, उलूम खम्स माना 5। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमाता, अलिम तो उलूमल अव्वलीन वल आखिरीन। मां मोहम्मद करीम खे अॻियनि पोयनि सभिनी जो इल्म ख़ुदा ॾेई छॾियो। हे अञा 5 में फाथो पियो आहे। मोहम्मद करीम फरमाता, मूंखे ज़र्रे ज़र्रे जो इल्म आहे। तव्हां केसट में चयो आहे त मां अब्दुल्ला शाह सखर वारे खे मुनाज़रे में मारियो आहे, तस्लीम नथा कनि। अबा पोइ नथा कनि त मां कहिड़ी दांगी घुमायां? अब्दुल्ला शाह पाण त मञे थो, 2-3 दफ़ा मूंखे चयो त महिरबानी करे किताब मूंखे मोटाए ॾे। हिकिड़ो असांजो क़ौम जो चङो मुड़ुसु हो, असांजो वॾेरो हो, ऐं असांजो प्यारो हो। मूं वटि हली आयो, चए मूंखे मिनथूं कयूं अथनि, हाणे तव्हां महिरबानी करे किताब ॾियोनि। मूं चयोमांसि असुल किताब मोटाए कोन ॼाण हा, पर तूं असांजो इज़त वारो चङो माण्हू आहे, सुन्नी बि आहे, हाणे मोटाए ॾींदुसि, पर शर्त हिकिड़े सां। चए कहिड़े सां? मूं चयो शर्त इहो आहे त अब्दुल्ला शाह खे जो पाण खणी वञे। चयो पाण त नथो अचे, पोइ नथो अचे तूं धूड़ पियो पाए। ॿिए खे मां बि कोन ॾींदुसि, अॼु बि चवां थो जे पाण खणणु अचे त ॾियांसि। किताब जो नालो आहे आईन एतिकाद। इन्हीअ में नौज़ बिल्लाह लिखियो अथई त नबी साईं जूं कढंदो हो। अबा तव्हां पाण सम्झी सघो था त नबी करीम खे जूं हुयूं? पोइ जो जूं कोन हो त पोइ कूड़ थो ॻाल्हाए न, या अब्दुर्रहीम खां चओ था ॻाल्हि पुछो, तव्हांखे ई ख़बर आहे। चए थो जिन मख़लूक जी खोराक छा आहे? हमरा खे छा त पुॼाणी आहे खोराक। तूं इहो पुछ न त वज़ू कीअं कजे, तड़ कीअं लाहिजे, हिलाल छा आहे, हराम छा आहे, जिननि में तुंहिंजो छा वञे? साईं अगारो ॻाल्हि कंहिं जे लाड़काणे में चई आहे त जिन आहिनि बहिराड़ी जा माण्हू, मथां ही बि उन्हनि मज़ा हुजे। अब तुंहिंजो छा जिननि जे खुराक सां? हॾा खाईंदा आहिनि, छेड़ा खाईंदा आहिनि, ॿियूं शयूं खाईंदा आहिनि, आम खुराक जेका पाण खाऊं था उहा बि खाईंदा आहिनि। अवां पंहिंजे तकीर में चयो आहे
त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे ज़ख्म में जीवड़ा हुआ। जॾहिं त मुफ्ती साहब इन ॻाल्हि जो असांखे इनकार आहे, छो त नबी जो जिस्म जीवड़ा खाई नथा सघनि। मुंहिंजा दोस्त, जीवड़ो हुजणु या ज़ख्म थी पवणु या ज़ख्म मां रत वहणु या ज़ख्म जे अंदरि पूई थी पवणु, इहो शाने नबूअत जे मनाफ़ी नाहे। नबूअत जो मक़ाम ॿियो आहे। जिस्म खे का बि तकलीफ़ थी त उहो नबी में ऐब कोन्हे को। मां या पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हि न चई आहे, इहा किताबनि लिखी आहे। हिकु किताब न 50 किताबनि लिखी आहे। जेकॾहिं को नथो मञे त खे ज़ोरी त कोन मञाए। जे हुजे पाणी जो गिलास त खणी चप झले पीआरे छॾियांसि। बाक़ी नथो मञे त न मञे। दलील खपेसि त अचे मूं वटि हिकिड़ो किताब न 50 मुस्तनद किताबनि मां ॾेखारियां जंहिंमें लिखियलु आहे त अल्लाह जे नबी जे जिस्म में तकलीफ़ थी पई। इन में को नबीअ जी गुस्ताखी कान्हे, बेअदबी कान्हे, छो त इहो हिकिड़ो इम्तिहान हो। बाबा इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर धड़ खां धार थियो या न, पर जे ॿिए खे चइबा मुंडी वढे छॾियां त बेअदबी आहे। इमाम हुसैन जे लाइ ईअं कोन चइबो सिर धड़ खां धार थियो। मुंहिंजा दोस्त, इहा बि ईअं इमाम हुसैन जी बेअदबी कान्हे, इहो बि इम्तिहान हो जो अल्लाह जे राह में सिर वढाए छॾियईं। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ आई, ओहद जे लड़ाई में धक लॻा, महबूब पाक जा ॾंद मुबारक शहीद थी विया। तॾहिं मोतबर तफ़सीरनि किताबनि लिखियो आहे त बाक़ी ज़िद छा ॾियो आहे। ॿियो सुवाल आहे त असहाबन किरामन एतकाफ़ में वेठा हा। नबी करीम जी ज़ात बाबरकात इहा सुन्नत कंहिं असहाबी अपनाई, पाण ॿुधाईंदा। बाबा हाणे कहिड़े सहाबी जो नालो ॿुधायां? हिकिड़े सहाबी कई हुजे त मां तोखे ॿुधायां। महबूब करीम अलैहिस्सलाम जे घणनि सहाबनि त हबीब जे सदके एतकाफ़ वेठो, पर महबूब जूं घर वारियूं महबूब जे सुन्नत मुताबिक़ पंहिंजे घरनि में बि एतकाफ़ वेंदियूं। बीबी साहिबा बि सहाबी वेठा, ॿिया वेठा, तोखे नालनि सां कहिड़ो मतिलबु आहे? सहाबा वेठा, भला खणी असहाबी न वेठा, फर्ज़ कयो तूं पाण चवीं थो रसूलुल्लाह वेठो, रसूलुल्लाह जे सुन्नत खां वधीक ॿियो कंहिंजी सुन्नत आहे? हुज़ूर त वेठो न बाबा, महबूब वेठो, तो पाण लिखियो आहे, बाक़ी सहाबी जे लाइ तोखे कहिड़ी ज़रूरत पइजी वई। अल्लाह साईं तव्हांजा असांजा बेड़ा पार करे, तव्हांजी असांजी ख़ुदा हाज़िरी क़बूल फरमाए। असांजे दोस्त अस्मतुल्लाह, उनजे भाइरनि, वाल साहब, अज़ीज़नि, क़रीबनि, दोस्तनि सभिनी खे ख़ुदा तबारक व तआला हिन जलसे करण जो सवाब अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। या इलाहुल आलमीन, पांजे महबूब करीम जी मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह बे औलादन खे साल औलाद अता फरमा, कर्ज़दारन जा कर्ज़ माफ़ फरमा, सभिनी सवालनि जा मौला सवाल पूरा फरमा। जंहिंजो जेको मरीज़ आहे मौला तुंहिंजा मर्ज़ दफ़ो फरमा। या अल्लाह हिते जेके भी मौजूद आहिनि सवाल कनि था, सभिनी जा सवाल पूरा फरमा। जन जलसे कराइण में ताउन कयो आहे, मदद कई आहे, दामे दर में क़दमे सुकने तंजे माल में ईमान में बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह जलसे करण वारनि जे ईमान में, औलाद में, बच्चन में, माल में बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह मदीने वारे साईं जे गुंबद खज़रा जो दीदार कराए, बैतुल्लाह शरीफ जो हज नसीब फरमा। आका नामदार जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह बद मज़हबन जे सोहबत खां बचाए। या अल्लाह सा जो कुछ हक़ जा कलमा ॿुधाइण असांखे उन्ही ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। क़ाल अल्लाह तआला फ़ी शान हबीबिल करीम, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।